अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 26 जून ऐं सैटरडे। हलूं था ॿाहिरि, ॾिसूं था त कहिड़ो कमु थो थिए। हे वरी ईंदो वापसि? हे तव्हांखे केरु मिक्स कराईंदो हिन में? अच्छा, पाण कंदा? सही। हा सही, ठीकु आहे। हे हिते वारी बि अची वई आहे ऐं सीमेंट बि अची वियो आहे, ब्लॉक्स बि लथा आहिनि ऐं हिते मुंहिंजी क्यारी जी तयारी थी थिए। 10:30 थिया आहिनि। मासी हली वई कमु करे, लाइट बंदि थी वई आहे ऐं ॿाहिरि मज़दूरनि खे पाणी थो खपे, मोटर नथो हले त इहो भरिजे थो। हिते मां ठाहियां थी चांहि मज़दूरनि जे लाइ ऐं हिते मां खीर कढण लाइ रखियो आहे। सूजीअ जी खीरणी ठाहींदमि, सूजी कढी रखी आहे, एक्स्ट्रा खीर रखियो आहे ऐं हे खीर ॾेई वियो हाणे खीर वारो, त इहो बि जेको आहे काढ़णो आहे। सो ॾाढी मुश्किल आहे, हिननि खे भरे भरे पाणी ॾियणो थो पए। खीरणी मुंहिंजी बसि तक़रीबन तयारु आहे। हिनखे मां एतिरो ई छिडरो ई छॾींदमि छो त रखण सां ॾाढी थिती वेंदी। ऐं मुंहिंजी सूजी जी खीरणी जी बि रेसिपी मुंहिंजे चैनल ते मौजूदु आहे, अगरि केरु इंट्रस्टेड हुजे त ॾिसी सघो था। ऐं 11 थियण वारा आहिनि, बसि अलाह करे लाइट अचे त मुंहिंजी जान छुटे, छो त मूंखे मज़दूरनि सां गॾु अॼु ॾाढी मज़दूरी करणी पई आहे। पाणी भरे भरे मूंखे उन्हनि खे बाल्टियूं, पोइ छो त मां न पई चाहियां न, ॿाहिरां हुननि जा सॼा पेर जेके हुया न वारी ऐं बजरी वारा हुया ऐं सीमेंट वारा, त मां हाणे मासी घर जी सफ़ाई करे विया। अगरि अंदरि मां पाणी भरनि हा, बिल्कुलु भरे वञनि हा अगरि मां चवानि हा त, पर मां न पई चाहियां त मुंहिंजो घरु ख़राबु थिए। सो तंहिंजे करे या त मां सुबुह जो सफ़ाई करायां ई न हा। सो बहरहाल अलाह करे हाणे लाइट अची वेंदी त इहो मसइलो हल थी वेंदो। खीरणी मुंहिंजी रेडी आहे, किशमिश विधी त मांसि, पिस्ता बादामी विझाया कोन हा। हूअं हक़ीक़त में मां विझां हिन में, पर छा हो त चांहि ठाहिणी, हुन चुल्हे ते चांहि पई आहे, हुन बार बार मूंखे पाणी जूं बाल्टियूं भरणियूं आहिनि, त उन में मूंखे जेको आहे इलाही खफ़ो पियो थिए, त मां पिस्ता बादाम भिॼाया ई न। सो बहरहाल किशमिश सवली हुई, तकड़ में विझी छॾियमि ऐं मासीअ खे बि ॿीहर सॾियो अथमि त उहा अचे, छो त उनखे हे मां ॾींदमि खीरणी ॿारनि जे लाइ, तंहिंजे करे मां हुनखे उन महिल मानी कोन ॾिनी आहे। सो बहरहाल हीअ रेडी आहे। अदा ग्रिल वारो कमु बि अॼु कराए ॾींदो? इंशाल्लाह बाक़ी हो मां हिनखे चयो मिस्त्री खे छाणी कयां, उते कमु करे पियो। हा, हुनखे वठी आयो मां, हिते ॾेखारियो मां, चयो भाऊ हितां फारिग थियो त पोइ अचे कटियूं था। अच्छा, ऐं हिकिड़ो ॿियो नंढिड़ो कमु आहे उहो मथे आहे, उहो ॾिसिजो तव्हां, उहो आहे हीअ कढी रखी अथमि, मज़दूरनि खे ॾींदमि थधी थिए, ऐं बाक़ी मासीअ जे लाइ त हिकिड़े बॉक्स में विझंदमि। पूरा 12 थिया आहिनि ऐं मां हिते लंच जी तयारी थी कयां अॼु, छो त काई मां क्राफ्ट वग़ैरह जी वीडियो नथी ठाहे सघां। ॿाहिरि ॿार माण्हू बि ठाहिनि त हर कमु थो करिणो पए, ॻाल्हाइणो थो पए। ऐं मां पचायां थी भिंडियूं ऐं तरियल बसर। सो भिंडियूं मुंहिंजियूं हिते अलॻि सां फ्राए थियूं थियनि। इहा रेसिपी बि मुंहिंजी अवेलेबल आहे, हिननि में मां अंबड़ी विझी पचाईंदमि, अंबड़ी मां वटि कटियल फ्रीज़ थियल पई हुई। सो इहो असांजो लंच ठहंदो। 5 थिया आहिनि ऐं मज़दूर जेको आहे 2 बजे कमु ख़तमु करे हलिया विया। सो जॾहिं लाइट आई त हितां हिननि पाणी ॿाणी भरियो त हिते जी हालति ख़राबु आहे। सो मां फ़िलहालु त हिनखे टच ई न कंदमि, छो त हीउ जॾहिं सुकंदो त इहो हितां ई वारी जेका आहे न हितां ई मेड़े खणबी आहे। ॿाहिरि मां तव्हांखे नज़ारो करायां हिन क्यारी जो फाइनल। ॿाहिरि निकिती आहियां त हीअ ॿिली हिन भिति ते घुमे पई। बसि तव्हां ई तबाही कयो। हुन में कचिरो वचिरो इलाही पियो आहे, हीअ थोरो इहे भित सुके त उन खां पोइ हितां थुल्हो थुल्हो गंदु खणाईंदमि, सफ़ाई कराईंदमि। इहा इहे कचिरो हिते उछले विया आहिनि, इहो खणा थी, ईअं न त पाड़े वारा हिन ते एतिराज़ु कनि। सो हीअ हे टोटल क्यारी ऐं इनशाला एॾी ख़ूबसूरत थींदी जॾहिं मां तव्हां सां शेयर कंदमि हिन जो फाइनल लुक, जॾहिं हिन में ग्रीनरी थींदी, पोखींदमि कुझु न कुझु। मां अची वई आहियां मथे, कुझु कमु हुयो पर सोच में हे बि तव्हांखे ॾेखारियां। हिते हीअ पटी लड़के पई हितां जी छित जी। सो हे हिन भाई खे मथे मोकिलियो हुयमि त हिते कुर्सियूं बि हिते ई छॾे वियो आहे। सो हीअ पटी लाहे हिते रखी वियो आहे ऐं चयईं त ड्रिल मशीन खणी ईंदो
ऐं थोरा वॾी साइज़ जा स्क्रू हिन में लॻंदा, 2 सुराख तव्हांखे नज़र ईंदा हूंदा, त थोरा वॾी साइज़ जा स्क्रू खणी ईंदो ऐं ड्रिल मशीन, त पोइ इहा पटी मूंखे वापसि हिते हणी ॾींदो। ऐं मां हिते आई आहियां त मूंखे कुझु बॉटल्स खपनि पंहिंजे अॻिले प्रोजेक्ट जे लाइ, क्राफ्ट जे प्रोजेक्ट जे लाइ। त बोतलूं मुंहिंजूं सभु मथे ई पयूं आहिनि, मां हितां ॾिसां थी कहिड़ियूं खणी वञा। हे 3 बॉटल्स मां खयूं आहिनि ऐं हिननि जे ढक जी ज़रूरत कान्हे, सिर्फ़ु हिननि जूं बोतलूं खपंदियूं ऐं डिफरेंट हाइट ऐं डिफरेंट साइज़ में खपंदियूं। इहे 3 मां सिलेक्ट कयूं आहिनि, त इहे खणी थी हलां हेठि। हे खणी आई आहियां मां 3 बोतलियूं ऐं ॾाढी सुठी थी लॻनि हाइट ऐं साइज़ जे हिसाब सां। ऐं जॾहिं मां हिननि खे डेकोरेट कंदमि ऐं मां हिननि जी वीडियो जॾहिं तव्हां सां शेयर कंदमि, तव्हांखे ॾाढी वणंदी, इहो मां हाणे खां ई थी चवां, इहा मूंखे पक आहे। कोई ईअं न चवंदो त न सुठी न हुई, ठीकु आहे। सो कुझु न कुझु हिननि जो कमु मूंखे अॻु में ई करे रखिणो हूंदो वीडियो ठाहिण खां पहिरियों, तंहिंजे करे मां इहे खणी आई आहियां त जीअं मां राति जो हिते वेही ऐं थोरो हिननि जो एडवांस में कमु करे छॾियां, त जीअं वीडियो में मूंखे टाइम घटि लॻे। त इहे इन सिलसिले में हाणे हेठि पहुची वियूं। हे हादिया जा कारनामा ॾिसो। इन खां पहिरियों जॾहिं राजिया नंढी हुई त उहा सॼो नीडो जो हिकिड़ो पाउच पूरो हारे ऐं ईअं उन सां विझे पई। अॼु हिन इहो पंहिंजो कयो आहे, जो सॼो दॿो खणी हारियो अथई पाउडर जो, इंजॉय थी करे। अॼु जो थकाईंदड़ ॾींहुं ख़तमु थियो ऐं जेतिरी देरि अॼु लाइट बंदि हुई ऐं मां जेके बाल्टियूं भरियूं, हालांकि नंढड़ियूं बाल्टियूं आहिनि मुंहिंजूं, जेका प्लांट्स वारी बाल्टी आहे, पर मूंखे सख़्ती सां मना आहे बार खणणु। बसि मां घर खे वारीअ खां बचाइण जे चकर में इहो सॼो बार खयो, उन खां पोइ मुंहिंजी हालति ख़राबु हुई। ऐं मंझंदि जो मां इलाही देरि जॾहिं रेस्ट कयो आहे, तॾहिं मां थोरो बहितर फील कयो आहे। सो आईंदा लाइ त तौबा कई, घर ख़राबु थिए त थिए भले, पर मां इहा मुशक़त न कंदमि। सो बसि उन महिल त करे वियमि, कोई मूंखे फ़र्क़ु न पियो, पर पोइ मूंखे ख़बर पई पए त सॼा मसइला जाॻी पिया मुंहिंजा। बहरहाल ख़ैर ख़ैरियत सां ॾींहुं गुज़री वियो ऐं मां ॾाढी ख़ुशि आहियां, ॾाढी एक्साइटेड आहियां ॿाहिरि पंहिंजी क्यारीअ जे लाइ। पर हाणे अलाह करे सुभाणे ताईं इहा सलामत हुजे, छो त हाणे आली भित ते ॿिली पई घुमे, त सुभाणे ताईं सुकी वेंदी, पोइ त मसइलो न आहे, ॿिलियूं घुमनि या ॿार घुमनि त कोई फ़र्क़ु न पवंदो। सो बाक़ी 2-3 ॾींहं हिन खे कंटिन्यू पाणी ॾियणो आहे, जंहिंखे चवंदा आहियूं तराई करणु। तॾहिं तराई थींदी रहंदी, उहा मां ई कंदमि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। घर जो वॾो मज़दूर मां हूंदी आहियां हमेशह। ऐं बसि अलाह साईं हथ पेर सिहत सलामत रखे, त मूंखे कतई को एतिराज़ु न आहे इहे सॼा कमु करण ते, मां ख़ुशि थींदी आहियां ॾाढी। ऐं मूंखे मतिलबु मां फील कंदी आहियां मूंखे का एक्टिविटी खपंदी आहे ज़िंदा रहण लाइ, सुठी तरह ज़िंदा रहण लाइ, ख़ुशि थियण लाइ, ख़ुशीअ सां ज़िंदा रहण लाइ। मां चवंदी आहियां मूंखे को टास्क, को कमु हुजे ई हुजे। सो हमेशह मूंखे इहो यादि हूंदो आहे, हिकिड़ो इलाही साल पहिरियों जॾहिं मुंहिंजा ॿार सफ़ा नंढड़ा हूंदा हुआ, तॾहिं हिकिड़ो ॿारनि जो ड्रामो हलंदो, हुन में हिकिड़ो कैरेक्टर हर वक़्तु चवंदो, मुझे काम बताओ मैं क्या करूँ, मैं किसको खाऊं। सो मुंहिंजी उहा ई हालति हूंदी आहे, मुझे काम बताओ मैं क्या करूँ। शलन मूंखे को टारगेट हथु अचे त पोइ उन खां पोइ मां उन में बसि लॻी वेंदी आहियां, ऐं बल्कि साफ़ सिंधीअ में चऊं जुंबी वेंदी आहियां, यानी दिलो जान सां इन्वॉल्व थी वेंदी आहियां। सो मां इलाही एक्साइटेड आहियां, क्यारी ठही वेंदी इंशाअल्लाह, त पोइ आस्ते आस्ते हिन में पहिरियों त मिटी विझराईंदमि, ठही वई आहे पर सम्झो अञा इस्तेमाल जे क़ाबिल न आहे। मिटी लहंदी, हिन में सफ़ाई कराईंदमि, थुल्हो थुल्हो कचिरो जेको आहे उन मां निकिरंदो। बहरहाल इहो प्रोसेस आहे काफ़ी हद ताईं। हादिया जो नंढिड़ो वीडियो क्लिप मां शेयर कयो, मां वीडियो त न हुई, हिननि फ़ोटो मोकिलिया हुआ, त मां उन्हनि खे ॻंढे करे हिकिड़ो वीडियो ठाहे छॾियो। त इहे कम ॿार, हर घर में ॿार अहिड़ा कम कंदा आहिनि, हर ॿार कुझु न कुझु पंहिंजी ज़िंदगी में कयो हूंदो आहे। सो जीअं मां तव्हांखे ॿुधायो त राजिया आई ऐं नीडो जो पूरो पाउडर मिल्क पाउच हारे ऐं उन में वेठी विझे पई, त हिन वरी जेको आहे टेल्कम पाउडर जो अॼु कमु पूरो कयो। सो ॿाराणियूं हरकतूं आहिनि, ईअं थींदो रहंदो आहे। सो बसि अॼु जो त जेको कुझु बि हुयो तव्हां सां शेयर कयो अथमि, जीअं मुंहिंजो ॾींहुं गुज़रियो, पर मां ख़ुशि आहियां ॾाढी। त हिकिड़ो वॾो कमु जंहिंजो इलाही ॾींहंनि खां मूंखे इंतज़ारु, उहो मुंहिंजो थी वियो। बाक़ी नंढा नंढा कम आहिनि, उहे बि आराम सां इंशाअल्लाह थी वेंदा। त जीअं थींदा तीअं तीअं मां तव्हां सां शेयर कंदमि, छो त मूंखे पाण खे बि त एक्टिविटी खपे न कुझु, त उहा मां एक्टिविटी पाण ई क्रिएट कंदी रहंदी आहियां। ऐं बसि विंदुर हुजे, कुझु करण लाइ हुजे, ज़रूरी आहे ॾाढो। ऐं उनखां सवाइ अॼु राति जी मानी असां बिल्कुलु बि न पचाईंदासीं, छो त सुराण जी इलाही ॾींहंनि खां ख़्वाहिश हुई त ॿाहिरां कुझु खाइजे। हालांकि हीअ कॾहिं बि इन शइ खे पसंदि न कंदी आहे त घुराए करे खाइजे, पर हाणे छा मसइलो आहे, जो कोविड जे करे त ॿाहिरि वञण जो सवाल ई पैदा नथो थिए।
त पोइ असां ॿाहिरां कुझु न कुझु ऑडर कंदासीं, बल्कि करे छॾियो आहे, हाणे 7 थिया आहिनि त इहो 7:45 बजे ताईं अची वेंदो। त मां न आहियां शौक़ीन सफ़ा ॿाहिरि जे खाधे जी, ईअं कॾहिं साल में 6 महीने को बसि ईअं ई टेस्ट लाइ खाधुमि त खाधुमि, न त मूंखे कॾहिं बि शिदत सां ईअं ख़्वाहिश न थींदी आहे त मां ॿाहिरां जो कुझु खावां, मतिलबु तमामु घटि। ऐं बल्कि मुंहिंजी ख़्वाहिश इहा ई हूंदी आहे त अगरि मूंखे को पिज़्ज़ा को बर्गर खाइण जो दिलि चए त उहो बि पाण ई ठाहे खावां। ऐं मुंहिंजा ॿार चवंदा आहिनि त न, ॿाहिरि वञी खाइणु ज़रूरी आहे। बहरहाल उहे नए ज़माने जा आहिनि, मां पुराणे ज़माने जी आहियां त मां पंहिंजो उन्हनि आदतुनि ते पकी आहियां अञा ताईं। सो बहरहाल ॿार जेको बि करणु चाहींदा आहिनि उन्हनि ते का पाबंदी न हूंदी आहे, उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी हूंदी आहे। ईअं न आहे त मां उन्हनि खे झलींदी आहियां, ज़ाहिर आहे हिन ज़माने में रहनि था, ॾिसनि था, उथनि वेहनि था, त उन्हनि जी पंहिंजी सोच आहे, पंहिंजी पसंदि आहे। सो ख़ुशि हुजनि। ऐं सो सुराइण जे चकर में मां बि ॿाहिरां जो कुझु न कुझु खाई वठंदमि अॼु। ईअं वरी ईअं बि थींदो आहे जो अगरि ॿाहिरां अची वियो त मुंहिंजी बि जान छुटी पवंदी आहे, भला ठीकु आहे हाणे गुज़ारो कयूं था। सो इहो हाल अहिवाल आहे कुल। ऐं हाणे जेको आहे जो व्लॉग मां ख़तमु थी कयां। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, हमेशह सलामत हुजो, आबाद हुजो। अॼु या सुभाणे क्राफ्ट जी वीडियो ठाहींदमि, या जेके मां बोतलूं खणी आई आहियां इहा शेयर कंदमि तव्हां सां। ऐं उन खां पोइ जेको आहे वरी मां कंटिन्यू सिलाई कंदमि, ॿारनि जा ईद जा कपिड़ा सिबां। बसि उहा ई मुंहिंजी दिलि जी ख़ुशी आहे। हुननि वटि अलाह जो ॾिनो सभु कुझु आहे माशाल्लाह, पर मां पंहिंजी ख़ुशीअ में थोरो पाण खे ख़ुशि करण लाइ इहो सभु कुझु कंदी आहियां। ऐं वरी उहो मुंहिंजा ॿार बि ख़ुशि थींदा आहिनि, मुंहिंजो पुटु नुंहुं ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि, मुंहिंजी नंढड़ियूं ख़ुशि थींदियूं आहिनि। हा, हालांकि हादिया ॻाल्हाए बि नथी सघे, पर जंहिं ॾींहुं हुनखे नवां कपिड़ा पाराईंदी आहे मां, त उन ॾींहुं हुनजी जो जेको चाल ई फिरी वेंदी आहे, हुनजो टोन ई चेंज हूंदो आहे ॻाल्हाइण जो, हुन में अजीब हिकिड़ो नख़रो अची वेंदो आहे, हुन में अलाह जी कुदरत आहे। सो तंहिंजे करे मां ख़ुशि थींदी आहियां जो सभई इंजॉय कंदा आहिनि मुंहिंजे ठाहियल शयुनि खे या मुंहिंजे सिबियल कपिड़नि खे। सो इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अलाह भाई।